वफाकी हुकूमत जो केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो। केनाल मनसूबो ख़त्म करण जो ऐलान कुछ देर बाद कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। वफाकी हुकूमत जो केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक ऐं सिंध हुकूमत में इत्तफ़ाक़ थी वियो आहे। केनाल मनसूबो ख़त्म करण जो ऐलान कुछ देर बाद कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुछ देर खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी जा समूरा शर्त क़बूल करे वरिता। केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाकी हुकूमत जो केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक ऐं सिंध हुकूमत में इत्तफ़ाक़ थी वियो आहे। वफ़ाकी हुकूमत केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। केनाल मनसूबो ख़त्म करण जो ऐलान कुछ देर बाद कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी जा समूरा शर्त क़बूल करे वरिता। हुकूमत पारां तकरारी केनाल मनसूबो ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुछ देर खां पोइ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी जा समूरा शर्त क़बूल करे वरिता। वफ़ाक ऐं सिंध हुकूमत में इत्तफ़ाक़ थी वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुछ देर खां पोइ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदा।